अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कानत बनु इसराईल तसूसुहुमुल अंबिया व अना आखिरुल अंबिया ला नबिय्य बादी अल उलमा वरसतुल अंबिया। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। समूरा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अवल तारीफ़ अल्लाह जी जै जोड़ियो ही जहान नेमतुन सां नवाज़े करोड़े कयई एहसान। अशरफुल मखलूकात जई वधाई असां जो मान फरमायाई लक़द खलक़नल इंसान। सैयद अब्दुल लतीफ चवे सच चयो सुभान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। दोस्त कोहाई दादिला पियो मुहब माराई खास खलीलन के पियो सख्तियों सहाई। अल्लाह समद बेनियाज आही जीअं वणई तीअं चाही। सैयद अब्दुल लतीफ चवे इन्हीअ में आहे का उनी ॻाल्हि इसरार जी। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम सामीईन इज़ाम दूर दराज मुख्तलिफ गोठन वाहन वस्तिन शहरन का आयल मेहमान खुसूसन पीर गोड़ शरीफ जा बाशऊर बहादुर मुवहिद मुसलमान महीनो मुहर्रमुल हराम सुबह का वठी करे सालियानो अजीम शान फ़क़ीदुल मिसाल शुहदा इस्लाम जे उनवान सां हर साल जिया ही रखियल रिथियल प्रोग्राम हर साल थींदड़ प्रोग्राम जिन प्रोग्राम में मिड़नी जी हिस्सो आ कंहिंजो माली हिस्सो कंहिंजो जानी हिस्सो पर हेड़ी गर्मी की शिद्दत में जे तव्हां पंहिंजा घर कमकार धंधा दाड़ी छॾे
अज द पीर गोठ जी भरी बाजार में सुबह खां वठी करे ॾींहं जो आखिरी पहरा निभाईंदा पया हो वेठा हो शल तव्हां असांखे रब सर करीम क़ब्र ऐं क़यामत जे गर्मी खां बचाए चओ आमीन। इन्हनि घड़नि खे रब करीम कबूल फरमाए मंजूर फरमाए और हिन प्रोग्राम के पूरे इलाइके जे लाइ हिदायत जो ज़रियो बनाए तव्हां असांजे लाइ निजात जो सबब बनाए। सोना सुबह खां वठी करे शुहदाए इस्लाम खुसूसन शुहदाए करबला सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शान तव्हां ॿुधो हूंदो। शहादत जे उनवान सां अवां ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। बहरहाल ॻाल्हियूं त ॿुधला हन पर बार बार तव्हां खे याद दहानी कराइण जे लाइ तव्हां खे इल्तिजा थी कजे पई तव्हां जे साम्हूं ॻाल्हियूं अर्ज़ थियूं कजनि पयूं। रब करीम तव्हां असांखे बि शहादत जो मौत ॾे चओ आमीन। बुलंद आवाज़ सां नंढा वॾा बूढ़ा जवान हड़ई चओ आमीन। बाबा शो त शहादत जो मौत इमामुल अंबिया पाण पसंद भी कयो आ ऐं घुर भी कई आ ऐं पंहिंजे उम्मत खे तलकीन भी कई आ। साईं जन फरमायो आ जेको शहादत जे मौत जी तमन्ना नथो करे उहो थी सके थो यहूदी थी मरे थी सके थो उहो नसारो थी मरे। वॾी ॻाल्हि चोटीअ जी आ पीर गोठ जा मुसलमान चल रब करीम तव्हां असांखे शहादत जो मौत ॾे चओ आमीन। छो त मौत बरहका कफन में शक्का मौत रब ॾे त शहादत वारो इन मौत जो दुनिया में कोई इनकारी नाहे। कब्र क़यामत जा इनकारी कुरान जा इनकारी रसूलन जा इनकारी महशर जा इनकारी हा हा खुदा जा भी इनकारी तोखे खोड़ दहरिया कम्युनिस्ट मिलंदा पर मौत जो कोई दुनिया जे अंदर इनकार नथो करे सके पयो। मौत बरहका पीर गोठ वारो ये रब मौत दे त शहादत वारो केड़ो बाबा छो त इन मौत जी पैगंबर पाण तलब कया तमन्ना कया घुर कया। एड़े मौत जे बारे में रब कुरान में ही चयो आ फरमायई वला तकूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। रब जो फरमाए जेके मुझे राह रस्ते में हक सच चवंदे विड़ंदे लड़ंदे कत्ल थी वया इहे मोल न थव इहे जरा अल्लाह साईं पमा असांखे समझायो आ मुंहिंजो बाणो तव्हां जे अकुल खां शऊर खां समझ खां या ॻाल्हि मथे आ। ओ पीर गोठ वारो जेकॾहिं तव्हां खे क़ुरान जूं आयतूं समझ में नथियूं अचनि हालांकि अखियुनि सां ॾिसूं था पिया तीर लॻा पिया तरारुनि सां टुकड़ा टुकड़ा थिया पिया गोलनि जा वसकारा न मोह पियो आहे न ॾिसी सघे न उथी सघे न ॿुधी सघे न वठी सघे न सुञाणे सघे। मौली साहब इहो कीअं जीअरो आहे क़ुरान ते त यकीन आहे पीर गोठ वारो जे क़ुरान समझ में न अचे त पोइ हदीस खे समझणो पवंदो हदीस ॾे रुजू करणो पवंदो आका इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे दरबार में अचणो पवंदो छो त रब क़ुरान में ॿी जाइ ते मज़ीद समझाईंदे हीअं फरमायो फरमायई वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। रब जो फरमाए मुझो बानो गुमान भी न कजो न जवान जे बारे में जेको मुझे रस्ते में कत्ल थी वयो यो मोवल न थव यो जियरो यो त मां अल्लाह जे रिज़्क मां खाए थो मां रब करीम उनके नेमतुन सां नवाज़ां थो। ओ पीर गोठ जे मुसलमानो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा आमना जे लाल महबूब ज़ुल जलाल फरमायो
शहीद जो जिस्म मारू निकरे थो अव्वल रब करीम के दीदार कराए थो इन शहीद जे रूह के रब करीम बी हयाती अता फरमाए थो जन्नत जे सावन परंदन में रब करीम इन जे रूह के मुंतकिल करे थो शहीदन जा रूह जन्नत जे नेमतन में मजा मानंदा पंजे रब के सुजानंदा पया हदीस पाक जे अंदर अचे थो साईं जन फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो ईमानदारो जन्नत जे अंदर शहीदन जा रूह रब जो रिज़्क़ खाइन था रब सां ॻाल्हाइन था अल्लाह उन सां कलाम थो करे पयो रब से उन सां ॻाल्हाए थो पयो जॾहिं अल्लाह जे कलाम में रब जे ॻाल्हा में शहीद मस्त थी था वञनि रब करीम सवाल तो करे शहीद छा खपेव साईं पो केड़ी चॉइस था कन केड़ी घुर था कन नबियन जे सरदार फरमाए शहीदन जा रूह चवन था तरद अरवागना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा नबियन जे सरदार फरमायो शहीदन जा रूह चवन था मौला सागो वरी असां के दुनिया वारे जिस्म में मुंतकिल कर सागो दुनिया वारे जिस्म में मोटा रब हिकु दफ़ो वरी तुझे दीन ते सुर ॾेई अचूं क़त्ल थी अचूं तुझो दीदार पसी अचूं ही त दुनिया ऐं जन्नत जो मामलो आ दुनिया वारे जहान में जमीन में शहीद जे जिस्म के मदफून कयो थो वञे उन जे रूह के बी हयाती ॾेई जन्नत में उमाणियो थो वञे पयो पर जॾहिं दुनिया जो जहान तरम बरम थींदो क़यामत जे मैदान मशर लगी वेंदो क़यामत जे ॾियारे जॾहिं हर इंसान अल्लाह जे अदालत में ईंदो शहीदन जी जमात भी रब जे कोर्ट में पेश थींदी नबियन जे सरदार फरमायो शहीदन जे जिस्म मां खून वहंदो उन खून जी मुश्क अंबर खां वधीक खुशबू हूंदी हर एक खां पुछाणो थींदो पर शहीदन जी जमात खां पुछाणो कोन थींदो या वाहिद जमात शहीदन जी हूंदी जेका क़यामत जे ॾियारे अल्लाह जी अदालत में पेश थींदी इन्हनि सां पुछाणो नाहे बिना हिसाब किताब जे शहीद जन्नत में वेंदा हा ईमानदार यकीनन जन्नत में वेंदा हिसाब किताब ॾेई करे जन्नत में ईंदा पोइ रब्बी ऐलान थींदो क़ुरान में रब ज़िक्र कयो आहे वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम रब जो ऐलान थींदो ओ जन्नतियो अज वडी मुराद माने आया हो ओ जन्नतियो अज वडी कामयाबी हासिल करे आया हो जन्नतियो मां रब जे नेमत में मज़ा माणियो ये सारी जन्नत तव्हां जे हवाले आ जिथे वणेव तिथे खाईंदा पींदा वतो ऐश रखंदा वतो जन्नतियो जेका शे चाहींदे उहा मिलंदव हा हा जेको इंसान जो ख्याल तसव्वुर गुमान में जेका शे ईंदी हदीस पाक जे अंदर आ पर कुरान में भी रब चयो आ मा तस्तहील अनफुस जेको जीव चाहींदो उहा शे मिलंदी जन्नत जे अंदर ऐलान रब जो थींदो ओ जन्नतियो छा खपेव जन्नतियो छा खपेव जन्नतियो छा खपेव मुझे महबूब फरमायो सारा जन्नती चवंदा मौला केड़ी शे जी घुर कयूं जेका शे ख्याल में था कयूं उहा शे मिलंदी पई आहे इलाहुल आलमीन छा घुरूं छा चऊं मुझे महबूब फरमाए हिकिड़ी जमात उथी करे रब खे चवंदी मौला बार बार पुछंदो पियो आहे इलाहुल आलमीन सागो दुनिया में मोटा रब करीम जेको लुत्फ दुनिया में आयो हो हक सच चवंदे वणंदे लणंदे तुझे राह में क़त्ल थी वियासीं रब जेको दीदार तो करायो हो उहो दीदार वारो लुत्फ मज़ो जन्नत जे नेमतुनि में कोन थो मिले पियो ओ पीर गोठ जो मुसलमानो रब जी रहमत के जोश अची वेंदो रब ऐलान फरमाईंदो जन्नतियो दुनिया वारो जहान आरज़ी हो दुनिया वारो जहान फानी थी वयो वरी ॿीहर दुनिया में मोटण जो महाल थी सवल
सवाल ही पैदा ना है। हे हमेशा वारो जहान इन जान जी शुरुआत इन जान के इंतहा कोने का ई जहान हमेशा वारो जहान ओ जन्नतियो शहीद वापस दुनिया जे मामले लाए सवाल कंदा पया सारा जन्नती बाहर अचो मुतवज्जे थियो ऐलान थी दो रब जा पर्दा हिजाब खजी वींदा पर्दा हटी वींदा रब करीम सारा जन्नतन के दीदार कराई दो सारा जन्नती क़यामत जे दिहाड़े जन्नती जन्नत मां पेजे मालातन मां पेजे मारन मां निकरी करे रब जो दीदार कंदा पीर गोठ वारो शाद जो मौत मामूली न थव सालियानो अजीम शान शुहदा इस्लाम जे उनवान सा ई प्रोग्राम रखियल जेको सुबह का वठी करे बुजुर्गन आलमन जा वाइद तवा बुधा रब्बे काबा जो कसम इस्लाम ते जेको सिर दई वया जे साल जे दीहन के विरायो रातन के विरायो पर हा माथो चवा शहीदन जी लिस्ट वडिया पर माथो चवा कलाकन के विरायो कलाक शा जे मिनटन के विरायो मिनट खुटी पवंदा शहीद वधी वींदा छो त बदर जा भी शहीद थी उहद जा भी शहीद थी खैबर खंदक हुनैन जा भी शहीद थी करबला जा 70 72 शहीद थी हलंदे हलंदे क़यामत जे सुबह ते ये सिलसिलो जारी रहंदो शहादत जो दरवाजो रब खोले छजो आ रब जी मर्जी आ जेके शहादत जो मौत नसीब ता फरमाए रे मुझे महबूब फरमायो शहादत जे मौत जी तमन्ना कंदा रहो गुर कंदा रहो वो मालिक जी मर्जी आ जेके शहादत जो मौत नसीब ता फरमाए छो त 3 डिग्रियूं एड़ियूं हन जेके कसबी ना हिन वहबियन नबूवत वारी डिग्री साबियत वारी डिग्री शहादत वारी डिग्री बिन डिग्रीन वारो मामलो खत्म आ शहादत वारी डिग्री जो मामलो क्या मुझे सुबह तई जारी है सारिया ओ दुनिया जा इंसान रब तमासा के भी मौत दे त शहादत जो मौत दे बदर में भी शहीद थी पया उद में 70 72 शहीद हुआ हलंदे हलंदे सिलसिलो जारी आ ई महीनो मुहर्रमुल हराम जो पेरी मुहर्रमुल हराम ते फारूक आजम जी शहादत द मुहर्रमुल हराम ते जिंदूरैन द मुहर्रमुल हराम ते सुने इमाम हुसैन जी शहादत 18 जुलाई ते जिंदूरैन जी शहादत मुखे चवण दे दुनिया जा इंसान इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो नवाजो इमाम हुसैन करबला जे सरजमीन ते साथिन समेत शहीद थियो जालिमन जुल्म कयो जुल्म जी भी इंतहा पर हेडे सब्र जी भी इंतहा इमाम हुसैन कुरान जो कारी हो इमाम हुसैन कुरान जो आलिम हाफिज मुफस्सिर मुहद्दिस होयो जाने पयो तो तरफ जो हुक्म ही अची वयो फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। जिंदगी बाकी मुलाकात बाकी पर्ची न ॾिसां हा त कमु हले हा पर पर्ची ॾिठी साईं टाइम पूरो जज़ाकल्ला अहसनुल जज़ा खैरुल जज़ा बारकल्ला खोड़ बुजुर्ग वेठा हन मुनासिब नथो समझां रब साईं तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए इन प्रोग्राम खे तव्हां असांजे लाइ निजात जो सबब बणाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी पीर गोठ वारा त उएं ओता की व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।